अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कार माया सादिया अब्बासी पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। जजिस असांजी हदनि में दाख़िल थींदा त असां बि सवाल उथारंदासीं। आइन खे ॿीहर लिखणु अदलिया जो कमु नाहे, ख्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली में खिताब। PDM पंजाब ऐं KP में आम चूंडनि जे बाबति पाण मुरादे नोटिस केस में 9 रुकनी लार्जेस्ट बेंच में शामिल जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुज़ाहिर नक़वी ते एतिराज़ वारिंदे फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। जॾहिं खां वाचित चोराईंदड़ हुकूमत मां वियो आहे त साज़िश जी ॻाल्हि ॿुधी कन पची पिया आहिनि। साज़िश त नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ थी हुई, छो त उहो मोरो न पियो बणिजी सघे। 5 जो टोलो, 4 जज ऐं 1 जनरल मुल्क जी बदहाली जो ज़िम्मेवार आहे। मरियम नवाज़ जो वर्कर कन्वेंशन खे खिताब। सिंध जी राजधानी कराची जे ज़िले मलीर जे इलाइक़े स्टील टाउन मां पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई दौरान वॾे अंग में हथियार हथ करे वरिता आहिनि। राति देर सां स्टील टाउन थाणे जी हद पुलिस लिंक रोड ते नई टूल प्लाज़ा वेझो छापो हयो हुयो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारंदा।